अस्सलाम वालेकुम दोस्तों ये जो कलाम जो उस्ताद जलाल चंडी तमाम बेहतरीन कलाम गायो यो जो शहीद अवाम जो जुल्फ़कार अली भुट्टो जे लाइ कलाम गाई तो विसारण सां नथी विसरे भुट्टा तुंहिंजी वफ़ादारी। माना जुल्फ़कार अली भुट्टो जे लाइ माना ये कलाम गाई ख़ासि तौर ते तो जुल्फ़कार अली भुट्टो खे माना हिकिड़ी तशबीह ॾिनई त बाबा तुंहिंजूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि, तूं मुल्क लाइ वॾियूं क़ुर्बानियूं माना ॾिनियूं, जेको आहे मुल्क खे एटमी प्रोग्राम ॾिनई, मुल्क खे जेको 73 वारो आइन ॾिनई, मुल्क में जेका उनखे पार्लियामेंट सेनेट इहे ॾिनई ऐं एटमी साइंसदान अलाए किथां वठी आयो उहो उन उते हिते लॻाई ऐं इस्लामी बैंक पियो ठाहे जुल्फ़कार अली भुट्टो ऐं जेको अरब दुनिया खे पूरी खे हिते वठी आयो ऐं जेको यूनाइटेड नेशन में वॾो ख़िताब कई पाकिस्तान जे लाइ। भुट्टो जेको अवामी सियासत कंदो, अवाम जी सियासत कंदो, जॾहिं जुल्फ़कार अली भुट्टो सियासत कंदो त अवाम जेका हुई चोफेर माना लखनि जी अवाम गॾु थी वेंदी हुई उस जेको आहे जी जुल्फ़कार अली भुट्टो जी तक़रीर ॿुधण लाइ। ऐं हिन कलाम में जेको आहे जलाल चाणी जेको आहे जुल्फ़कार अली भुट्टो जूं जेके आहिनि उहे ॻाल्हियूं जेके सारायूं आहिनि त बाबा तुंहिंजूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि मुल्क जे लाइ ऐं तोखां सवाइ जेको आहे मुल्क जी जेका क़ुर्बानी केरु ॻणे कोन थो सघे। ॿियूं क़ुर्बानियूं एतिरियूं न आहिनि जेके जुल्फ़कार अली भुट्टे जूं क़ुर्बानियूं आहिनि। जुल्फ़कार अली भुट्टो जेको अवामी जेको सियासतदान हो ऐं अवामी सियासत कंदो हो, ग़रीबनि जो हमदर्द हो तमामु ऐं ग़रीबनि मिसकीननि जो हमदर्द हो, ग़रीबनि जो सहारो हूंदो हो। जॾहिं बि ग़रीब को तव्हां कंदो त हुनजे आवाज़ में जेको आहे लबेक ॾींदो हो ऐं लबेक कंदो ऐं जॾहिं स्टेज ते ईंदो जलसे में ईंदो ऐं माइक ते जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कंदो त आवाम जा मेड़ा मची वेंदा हुआ ऐं आवाम एॾी लखनि जी तादाद में जमा थी वेंदी जो रुॻो जेको आहे जो जुल्फ़कार अली भुट्टो जो जेको मुंहुं ॾिसण जे लाइ बसि तड़पंदा हुआ त बसि जुल्फ़कार अली भुट्टे जो मुंहुं ॾिसूं। हाणे हिन में जलाल चाणी चयो त बाबा तुंहिंजूं क़ुर्बानियूं आहिनि, तूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं इहे क़ुर्बानियूं कॾहिं विसरंदियूं कोन, केरु विसारे न विसारे पर कोन विसरंदियूं, विसारण सां नथियूं विसरनि। भुट्टा तुंहिंजी वफ़ादारी, तुंहिंजी भुट्टा वॾी वफ़ादारी आहे हिन अवाम जे लाइ, हिन क़ौम जे लाइ, सिंधी क़ौम जे लाइ वॾी वफ़ादारी आहे ऐं तूं पाकिस्तान खे ठाहियो, तूं पाकिस्तान खे संवारियो, पाकिस्तान खे माना तूं आलीशान करे ठाहियो। पाकिस्तान वटि आइन कोन हो, कानून कोन हो, तूं हिननि खे कानून ठाहे ॾिनो, आइन ठाहे ॾिनो, पार्लियामेंट ठाहे ॾिनो ऐं जॾहिं 1971 वारी जेका जंग लॻी त पोइ पाकिस्तान जा 90,000 कैदी जेके उन्हनि इंडिया वारनि कैद करे छॾिया। पोइ जुल्फ़कार अली भुट्टो हितां वियो हुते इंडिया में वियो त माना हुनजो वॾो आदर भाव कयूं। पोइ हुतां जेको आहे जुल्फ़कार अली भुट्टो जेको आहे शिमला मुआहिदो करे पोइ हुतां 90,000 फ़ौज खे छॾाए आयो। कोई मामूली ॻाल्हि कोन हुई त एॾो वॾो अवामी लीडर हो, हुनखे हर अवाम जेको हर माण्हू चाहींदो, अरब वारा हुजनि, शाह फैसल हुजे, यासिर अरफात हुजे, माना अरब दुनिया त हुनखे वॾो चाहींदी हुई। पोइ जुल्फ़कार अली भुट्टो जो इहो प्रोग्राम हो त बाबा हिते इस्लामिक बैंक हिकिड़ी ठाहियां ऐं हिते वॾी बैंक ठाहियां ऐं पाकिस्तान तरक़ी करे। जुल्फ़कार भुट्टो हमेशह आवाम जे लाइ तड़पंदो ऐं उस्ताद जलाल चाणी जॾहिं हीउ कलाम ॻायो त विसारण सां नथी विसरे भुट्टा तुंहिंजी वफ़ादारी, जॾहिं इहो कलाम ॻायईं त बाबा कलाम एॾो त मशहूरु थियो। हिकिड़ो एल्बम हो पूरो, हिन एल्बम जो नालो ई हो भुट्टा तुंहिंजी वफ़ादारी। हाणे जॾहिं इहो एल्बम शाया थियो त कैस्टनि जी माना वठण लॻी वई ऐं मार्केट में कैस्ट लभे न पई, अनमोल थी वई। माण्हू जेका उन वक़्त में जेका इहा 20 रुपए जी कैस्ट हुई, 15-20 रुपए जी, त उहा 100 रुपए में खपे पई, 200 रुपए में खपे पई। माण्हू ॻोल्हनि पिया। हाणे हिकिड़े के माण्हू खे दादू में नथी मिले तो लाड़काणो वञे पियो, लाड़काणे में न पियो मिले त हैदराबाद में वञे पियो, हैदराबाद में न पियो मिले त खैरपुर में वञे पियो, खैरपुर में न पियो मिले त सखर में वञे पियो, नवाबशाह में वञे पियो, कराची ते वञे पियो
त बाबा ये कैस्ट खपे असांखे, बसि ज़रूरु बि कैस्ट खपे। हिन में ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी तारीफ़ कई अथसि, बसि असांजे लीडर जी तारीफ़ कई अथसि। सिंधी आवाम जेको न वॾी चाहींदी हुई ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे। हाणे हिकिड़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे जी तारीफ़ हुजे, ॿियो जलाल चांडे जो आवाज़ु हुजे, पोइ छा थो सम्झी? माना पोइ आवाम त ॿुधंदी न। आवाम त माना हिकिड़ो जलाल चांडे जी जेका आवाज़ ते त माण्हू आवाम जेका मस्तु हुई, सफ़ा चाहींदी हुई, माना दीवानी थी वेंदी हुई जलाल चांडे जी आवाज़ ते। ऐं जलाल चांडो वरी जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो आशिक़ हो, तमामु चाहींदड़ हो, आशिक़ हो, महबूब हो, माना हुनजो लीडर हो हिकिड़ो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे कलाम चई त आवाम जेको आहे जलाल चांडे खे अञा वधीक चाहणु लॻी वई, अञा वधीक मोहबत ॾेढ वई। ऐं जलाल चांडे हिन में ॿुधायो त बाबा ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको आहे तमामु अवामी लीडर हो, ऐं हुनखे हर भरू फांसी ॾेई छॾियऊं ग़रीब खे, ऐं शहीद करे छॾियऊं, ऐं हासिल बि कुझु कोन थियो, छो जो एॾो वॾो अवामी लीडर हो, एॾी वॾी अवाम हुनखे चाहींदी हुई, मोहबत कंदी हुई, ऐं अॼु ताईं बि मोहबत करे थी। ऐं हुनखे ऐं हू हिन दुनिया मां त वीचारो हलियो वियो, अलाह हुनखे बख़्शिश फरमाए, पर वॾा वॾा कम करे वियो। हाणे ख़त्म नबूअत वारो जेको इहो कमु हो, इहो ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको आहे इहो करे वियो। माना कादियानियुनि खे जेको काफ़र करार ॾेई वियो, असेंबली में बिल पास कराए वियो, ऐं पाकिस्तान खे एटमी मुल्क जेको ठाराए वियो, ऐं 73 जो आइन ॾेई वियो। ऐं हिन खां वॾा उहो कम न हूंदा। ऐं ग़रीबनि जी वॾी हमदर्द कई। पोइ उहो बोर्ड जो टाइम हुजे, सैलाब जो टाइम हुजे, मुल्क में का सारी सूरत हाल हुजे, ऐं कहिड़ो बि मसइलो हुजे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो पिणु अॻियां हूंदो, ऐं सफ़ा सादड़ो हूंदो, माना ग़रीबाणो वेस कंदो, आवाम सां गॾु आवाम वांगुरु हूंदो, आवाम खे वञी गले सां लाहींदो, भाकुर पाईंदो। त जलाल चांडियो बि ईअं त कंहिंजा कलाम न ॻाई न। जलाल चांडियो जेको आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जूं ख़ूबियूं ॾिसी करे, हुनजो अवामी रंग ॾिसी करे पोइ हुनजो मदाह थी वियो, ऐं पोइ हुन ते जेको आहे कलाम ॻाइण लाइ मजबूर थी वियो त विसारण सां नथी विसरे भुट्टा तुंहिंजी वफ़ादारी। वाकई भुट्टो वफ़ादार हो, भुट्टे जहिड़ो वफ़ादार कॾहिं बि न पैदा थींदो, न को मां ॼणींदी जेको भुट्टो वफ़ादारी करे वियो। पाकिस्तान सां वफ़ादारी करे वियो, सिंध सां वफ़ादारी करे वियो, माना हर इंसान सां वफ़ादारी करे वियो, हर सिंधी माण्हू सां वफ़ादारी करे वियो, पंहिंजी क़ौम सां वफ़ादारी करे वियो। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।